कराची खां हैदराबाद ताईं नए मोटरवे ते बि ॻाल्हियूं। इजलास में आगाही ॾिनी वई त कराची हैदराबाद नओं मोटरवे 168 किलोमीटर डिघो हूंदो। कराची हैदराबाद नए मोटरवे जे सर्वे जो कमु शुरू थी चुको आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हैदराबाद खां सखर ताईं M6 मोटरवे खे काफ़ी अरसे खां नज़रअंदाज कयो पियो वञे। हाणे वफ़ाक़ी हुकूमत M6 मोटरवे सेक्शन जी मंज़ूरी ॾिनी आहे। मोटरवे मंज़ूर करण ते असां वफ़ाक़ी हुकूमत जा थोराइता आहियूं। अलीम ख़ान चयो त M6 मोटरवे 363 बिलियन रुपयनि जी लागत सां तामीर थी रहियो आहे। नेशनल हाईवे अथॉरिटी पारां सखर हैदराबाद मोटरवे जी तामीर कई वेंदी। M6 मोटरवे खे 4 सेक्शन्स में विरहायो वियो आहे। 4 सेक्शन्स में नौशर फिरोज़ खां राणीपुर खां सखर, हैदराबाद खां टंडो आदम ऐं टंडो आदम खां नवाबशाह शामिल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चीन यात्रा। वज़ीर आज़म जो बीजिंग में अंजन अस्पताल जो दौरो। अस्पताल में मौजूद सहूलतुनि जे हवाले सां ब्रीफिंग। वज़ीर आज़म जी असराइती निज़ाम, जदीद टेक्नोलॉजी ऐं बहितरीन ख़िदमतुनि ते अस्पताल इंतज़ामिया जी वाखाण। वज़ीर आज़म इस्लामाबाद में जिना मेडिकल कॉम्प्लेक्स ऐं ॿियनि अस्पतालुनि में अंजन अस्पताल जे तर्ज़ ते पाइदार इंफ्रास्ट्रक्चर क़ाइमु करण जी हिदायत कंदे चयो त पाकिस्तान में तामीर थियल अस्पतालुनि में चीन जे तर्ज़ जी मयारी सहूलतुनि खे तरजीह ॾिनी वञे। सरियाब वाक़ियो कंट्रोल खां ॿाहिरि हो ऐं उन जी रोकथाम मुमकिन न हुई। कोयटा में थियल धमाके खां अॻु मुंतज़मीन खे 3 भेरा जलसो ख़त्म करण जो चयो हो, पर उनखे संजीदा न वरितो वियो। बलूचिस्तान जे घरू मामलनि वारे एडिशनल चीफ सेक्रेटरी हमज़ा शफ़क़त जी कोयटा में पुलिस अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। हुन ॿुधायो त आपघाती हमले आवर जी उमिरि 30 सालनि खां घटि हुई, पर हमले आवर जी सुञाणप न थी सघी। जलसे जो वक़्तु 3 वॻे हो, पर वाक़ियो राति 9 वॻे पेश आयो। 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते बि सिक्योरिटी थ्रेट अलर्ट आहे। आईंदा मग़रिब जी निमाज़ खां पोइ जलसनि जुलूसनि जी इजाज़त न ॾिनी वेंदी। आलमी बैंक तरफ़ां पाकिस्तान खे हलंदड़ माली साल मुख़्तलिफ़ मनसूबनि लाइ $2 अरब खां वधीक कर्ज़ फराहम कयो वेंदो। इक़्तिसादी मामलनि वारी डिवीज़न मूजिबि आलमी बैंक तरफ़ां कर्ज़ इंटरनेशनल डेवलपमेंट एसोसिएशन ऐं इंटरनेशनल बैंक फॉर रिकंस्ट्रक्शन ज़रिए ॾिनो वेंदो। भारत पाकिस्तान सां सफ़ारती सतह ते हिकु भेरो ॿीहर राब्तो करे पाकिस्तान खे सतलज दरिया में ॿोॾि जी सूरतहाल खां आगाह करे छॾियो। आबी वसीलनि वारी वज़ारत तरफ़ां चयो वियो आहे त भारतीय हाई कमीशन पाकिस्तान खे सतलज दरिया में ॿोॾि जी सूरतहाल खां आगाह कयो आहे। दरिया सतलज में हेठें हैरकी ऐं हेठें फ़िरोज़पुर में वॾे दर्जे जी ॿोॾि जो ख़दशो आहे। भारत तौवी दरिया में ॼमू वारे हंधि बि वॾे दर्जे जी ॿोॾि जो इतलाउ ॾिनो आहे। आबी वसीलनि वारी वज़ारत तरफ़ां 28 अहम खातनि खे भारत तरफ़ां ॾिनल ॼाण बाबति आगाह कयो वियो। पंजाब जे दरियानि में चाढ़ बरक़रार। ॿोॾि जे पाणी सबबि हर तरफ़ तबाही जा मंज़र। चनाब दरिया में पाणी जी सतह में लाॻीतो इज़ाफ़ो थी रहियो आहे। पीरमहल में हेड सदनाई खे बचाइण लाइ माई सफ़ूरा बंद खे 2 हंधनि तां बारूदी मवाद सां उॾायो वियो। बंद टुटण सां दरिया जो पाणी वेझियुनि आबादियुनि ॾांहुं छोड़ कयो वियो। हज़ारें एकड़ ज़रई ज़मीन पाणी हेठि अचण जो ख़दशो। मक़ामी माण्हुनि खे बिना देर महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जूं हिदायतूं। चनाब दरिया जे पाणी जो वॾो वहिकिरो मुल्तान डिवीज़न जी हदुनि में दाख़िल। तबाही जी नई लहर दर्जने वसंदियुनि खे पंहिंजे घेरे में आणे छॾियो। PDM मूजिबि चनाब दरिया में मराला खानकी ऐं कादराबाद जे हंध ते ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 5 सेप्टेम्बर ताईं बरसातुनि जो इम्कान। ॿोॾि जी सूरतहाल में शिदत जो ख़दशो। PDM पंजाब मूजिबि चनाब दरिया में मराला हेडवर्क्स वटि पाणी जी सतह 4,68,000 क्यूसेक ऐं खानकी हेडवर्क्स ते पाणी जी सतह 3,39,470 क्यूसेक आहे। कादराबाद हेडवर्क्स वटि 2,32,450 क्यूसेक। चिन्यूट पुल ते पाणी जी सतह 1,08,343 क्यूसेक। तरीमो हेडवर्क्स ते 3,55,744 क्यूसेक पाणी पहुची वियो। सिंधु दरिया में पाणी वहिकरनि में वाधि जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि 6 खां 7 सेप्टेम्बर ते इंतिहाई वॾे दर्जे जी ॿोॾि जो ख़दशो। हिन वक़्तु गुड्डू सखर ऐं कोटड़ी बैराज वटि नंढे दर्जे जी ॿोॾि आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,69,649 क्यूसेक, हेठां वहिकिरो 3,54,224 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,05,75 ऐं हेठां वहिकिरो 2,50,875 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि 2,66,804 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,37,999 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सिंध हुकूमत पारां कोटड़ी बैराज ते टेलीमेट्री सिस्टम लॻाइण जी इजाज़त मिलण खां पोइ वापडा सरकारी तौर ते टेलीमेट्री सिस्टम लॻाइण जो कमु शुरू करे छॾियो। वापडा जी दरख़्वास्त ते सिंध जे आपाशी खाते सरकारी तौर ते NOC जारी करे छॾी।
वापडा पारां पहिरें मरहले में 7 वाइस चांसलर की शिरकत। तकरीब में सीनियर वाइस चांसलर की शिरकत। तकरीब में सीनियर वजीर शहजिल इनाम मेमर, सेक्रेटरी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी नूर मोहम्मद समो, गूगल एशिया जो सरबराह पॉल पिचिंग, CEO टेक वैली ऐं ॿिया बि शरीक। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पीपल्स इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रोग्राम 2 जी शुरूआत कई आहे। प्रोग्राम 1 जी शानदार कामयाबी फ़ख्र जो अमल आहे। हज़ारे शागिर्दनि आलमी मयार जे IT महारतूं हासिल कयूं। 13,565 शागिर्दनि खे तरबियत ॾिनी वई। PITP2 प्रोग्राम लाइ 1400 मिलियन रुपया मुख़्तस कया आहिनि ऐं 3500 शागिर्दनि खे जदीद तरबियत ॾिनी वेंदी। 1750 शागिर्दनि खे गूगल क्रोम बुक्स ॾिना वेंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बनू में FC हेडक्वार्टर्स ते हमले ऐं लकी मरवत में पुलिस एहलकारनि ते फायरिंग जी मज़म्मत। बनू में दहशतगर्द हमले के नाकाम बनाने ते FC एहलकारनि जे आज़म जज़्बे जी वाखाण। शहीद एहलकारनि खे ख़राज अक़ीदत ऐं शहीदनि जे ख़ानदाननि सां दिली ताज़ियत जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सिक्योरिटी फोर्सेस जी हिमायत जारी रखी वेंदी। सिंध के सीनियर वजीर शहजिल इनाम मेमर से एशियाई तरक्याती बैंक के आला सतही वफ़द की मुलाकात। रेड लाइन BRT मनसूबे ते जारी तरक्याती कमन जो जायज़ो वरतो वियो। मुस्तक़बिल की हिकमत अमली ते ख़यालन की ॾे वठ। मुलाकात में रेड लाइन BRT जी लॉट 1 ऐं लॉट 2 तहत तामीराती सरगर्मियुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। रेड लाइन मनसूबे की बरवक़्त पुॼाणी लाइ समूरा स्टेक होल्डर्स गॾियल हिकमत अमली अख्तियार कंदा। मुलाकात में इतफ़ाक़। एशियाई तरक्याती बैंक के वफ़द पारां रेड लाइन BRT मनसूबो कराची शहर की सफ़री ज़रूरतुनि लाइ इंतहाई अहम करार। एशियाई तरक्याती बैंक के वफ़द जो चवणु आहे त मनसूबे की बरवक़्त मयारी पुॼाणी लाइ माली टेक्निकी ॿिन्ही सतहनि ते हर मुमकिन सहकार फराहम कयो वेंदो। शहजिल इनाम मेमन चयो त मनसूबे ते कम की रफ़्तार तेज़ करण लाइ समूरा लाॻापियल इदारा राब्ते में रहनि ऐं गॾियल सहकार के वधीक हथी वठाइनि। मनसूबे सां शहरनि के महफ़ूज़, तेज़ ऐं घटि लागत ते सफ़री सहूलत फराहम थींदी ऐं शहर में ट्रैफ़िक के निज़ाम में नुमायां बहितरी ईंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में नओं रिकॉर्ड 100 इंडेक्स तारीख़ की बुलंद तरीन सतह 1,52,223 पॉइंट्स ते पहुची वियो। गुज़िरियल ॾींहुं कारोबार की पुॼाणी ते 100 इंडेक्स 1,50,975 पॉइंट्स ते बंद थियो हो। सिंध के सकाफ़त ऐं सियाहत खाते के वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ के ख़त। PTV के एंकर पर्सन रिज़वान रहमान तरफ़ां सिंध के अवाम ख़िलाफ़ गुत्था लफ़्ज़ इस्तेमाल करण ते कार्रवाई जो मुतालबो। ख़त में चयो वियो आहे त रिज़वान रहमान मौजूदा अबोर जी सूरतहाल ते हक़ीक़तुनि बदिरां लसानी सोच के ज़ाहिर कयो। कुदरती आफ़तुनि के बुनियाद बणाए सिंध ऐं सिंध के अवाम के निशानो बणाए वियो। एंकर तरफ़ां अहिड़े क़िस्म की गुफ्तगू न रुगो सिंध पर क़ौमी यकजहती ख़िलाफ़ साज़िश आहे। एंकर रिज़वान रहमान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वञे। कराची में मुक़र्रर नई अमरीकी कौंसल जनरल चार्ल्स गुडमन की कायदे आज़म की मज़ार ते हाज़िरी। अमरीकी कौंसल जनरल मज़ार ते गुलन की चादर चाढ़ी कायदे आज़म के भेटा पेश कई। चार्ल्स गुडमन अमरीकी अवाम तरफ़ां मेहमाननि के किताब में तासुरात भी लिखिया। अमरीकी कौंसल जनरल जिना म्यूज़ियम जो भी दौरो कयो। सिंध हाईकोर्ट मैट्रिक बोर्ड के चेयरमैन गुलाम हुसैन सोऊ ख़िलाफ़ कई वक्त 2 सरकारी उहदा रखण के केस में धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। दरख्वास्त गुज़ार जे वकील अदालत के ॿुधायो त गुलाम हुसैन सोऊ फेडरल डायरेक्टोरेट ऑफ एजुकेशन में मुक़रर हो, पर खेसि 3 सालनि लाइ चेयरमैन मैट्रिक बोर्ड मुक़रर कयो वियो आहे। गुलाम हुसैन सोऊ FDE में रिटायरमेंट की दरख्वास्त ॾेई बिना देर चेयरमैन जो उहदो संभालियो। नओं उहदो संभालण लाइ रिटायरमेंट की दरख्वास्त की मंज़ूरी जो इंतज़ार भी न कयो। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत वकील ख्वाजा शमसुल इस्लाम कत्ल केस में सहूलतकारी के इल्ज़ाम हेठि गिरफ्तार जवाबदार अहसन के अदालती रिमांड ते जेल उमाणे छॾियो। अदालत जांच ऑफिसर की जिस्मानी रिमांड वारी दरख्वास्त रद्द कई। जांच ऑफिसर मूजिब जवाबदार अहसन मुख्य जवाबदार के भॼण लाइ पंहिंजी गाड़ी फराहम कई ऐं सहूलतकारी करे पंहिंजी जांच घुरबल आहे। अदालत जांच ऑफिसर के इजाज़त ॾिनी त हू 3 ॾींहनि ताईं सिज लहण खां अॻु रोज़ानो 3 कलाक जेल में जवाबदार खां पुछा गछा करे सघे थो। जांच ऑफिसर का ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट तलब। सिंध हाई कोर्ट में कराची शहर के अवामी हंधनि ऐं रोडनि ते बिलबोर्ड्स लगाइण बाबति केस की ॿुधणी। KMC सदर टाउन ऐं ॿियनि धुरियुनि जे वकीलनि वकालतनामा जमा कराया। अदालत धुरियुनि खां जवाब तलब कंदे केस की ॿुधणी 17 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। दरख्वास्त गुज़ार जो मौक़िफ़ आहे त ताज़ियुनि बरसातुनि दौरान बिलबोर्ड किरण सबब जानियूं ज़ाया थियूं आहिनि। शहर के अवामी हंधनि ऐं रोडनि ते गैर क़ानूनी तौर ते बिलबोर्ड्स लगाया विया आहिनि जेके हटाया वञनि।